नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत पारां हफ़्ते में 3 ॾींहं लॉकडाउन में सख़्ती ऐं 4 ॾींहं लाइ लॉकडाउन में नरमी जे ऐलान खां पोइ ॿीहर खिपरो में 4 ॾींहंनि जी नरमी खां पोइ खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में समूरो कारोबार खुली वियो। जॾहिं त ईद में 5 ॾींहं बाक़ी आहिनि। ईद जे मौक़े ते खिपरो जी तमामु बाज़ारूं खुली वियूं आहिनि। दुकाननि में रश आस पासे जे इलाइक़नि जा माण्हू ईद जी ख़रीदारी में मसरूफ़ आहे। जॾहिं त ॿिए पासे सिंध हुकूमत पारां कारोबार खोलण जे लाइ जेको SOP तहत कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी वई, इंतिज़ामिया ऐं दुकानदारनि पारां सिंध हुकूमत जे ॾिनल SOPs खे हवा में उॾाए छॾियो। किथे बि दुकानदारनि पारां SOPs ते अमल न थी सघे, जॾहिं त इंतिज़ामिया पारां को बि ऑफिसर कारोबार SOPs ते अमल करण जे लाइ लड़ी न आयो। सिंध हुकूमत पारां ॾिनल SOPs ते अमल न थियण जे करे मुल्क में कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़